Welcome to Time News Studio. You are watching 2 PM Bulletin. पहले भी हमें कई पैगामात मौसूल होते रहे हुकूमती वज़रा की जानिब से। जब उनको जवाब नहीं दिया गया तो फिर और लोगों को भेजा जा रहा है। PDM में शामिल सारी जमातें इस चीज़ पे क्लियर हैं, कोई मुज़ाकरात इस जाली हुकूमत से नहीं हुई। ये बात बड़ी एक आई ओपनर है कि जहाँ ख़ानदान को मिलने की इजाज़त नहीं दी जाती, वहाँ इस तरह की शख्सियात बिल्कुल कोट लखपत जेल जाके मिल भी लेते हैं और उनके लिए रास्ते भी खुल जाते हैं। शहबाज शरीफ साहब जो हैं वो अपने भाई के बहुत वफादार हैं और अगर वो वफादार ना होते तो इस नालायक को वज़ीर आज़म बनाने की ज़रूरत ना पड़ती, आज वो वज़ीर आज़म होते। ओवरवेलमिंग राय पार्टी में ये है कि पार्टी को इलेक्शंस में हिस्सा नहीं लेना चाहिए। हुकूमत अगर जा रही है तो हम अपनी 1-2 सीट कुर्बान कर सकते हैं, उसका इशू नहीं, लेकिन हतमी फैसला अब PDM करेगी। नवाज़ लीग में गालिब राय है तो नंढी चूंड सेनेट इलेक्शन में हिस्सो न वठण घुर्जे। हुकूमत के घर भेड़ो करण लाइ हिक अध सीट की कुर्बानी ॾियण मसलो नाहे। सभिनी के नज़र अचे पियो त गैर महसूस किरदार पोइते हटी विया आहिनि। नवाज़ लीग की मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमती वज़ीरनि खे राब्तनि जो जवाब न मिलियो त मुलाक़ातनि लाइ माण्हू उमाणे छॾिया। इहा ॻाल्हि हैरान कंदड़ आहे त शहबाज शरीफ़ खे कुटुंब सां मिलण नथो ॾिनो वञे, पर मोहम्मद अली दुरानी जहिड़ियूं शख़्सियतूं बिना कंहिं रंडक जे मिलण लाइ पहुची वञनि थियूं। PDM में शामिल समूरियूं जमातुनि जो वाज़े मौक़िफ़ आहे त जाली हुकूमत सां ॻाल्हियूं न कई वञूं। शहबाज शरीफ़ नवाज़ लीग सां वफ़ादार न हुजे हा त इमरान ख़ान जी जाइ ते हू वज़ीर आज़म हुजे हा। मरियम नवाज़ पार्टी अॻवाननि सां गॾु लाहौर खां सखर रवानी। मरियम नवाज़ सखर में कारकुननि जे कन्वेंशन के ख़िताब कंदी। मरियम नवाज़ सुभाणे गड़ी खुदा बख्श में शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरण सां गॾु पीपल्स पार्टी के जलसे के ख़िताब कंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो जी सुभाणे 27 दिसंबर ते 13वीं वरसी मल्हाई पे वञे। गड़ी खुदा बख्श में पीपल्स पार्टी तरफां सुभाणे जलसे लाइ तैयारियूं मुकम्मल। वॾे वज़ीर मुराद अली शाह जलसे जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ गड़ी खुदा बख्श पहुतल। वॾे वज़ीर पार्टी जे अॻवाननि सां गॾु गड़ी खुदा बख्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हे पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में गड़ी खुदा बख्श वारे जलसे सूदो ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। जेको सुभाणे जलसो थियण वञे पियो, उहो जलसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ मुनक़िद थी रहियो आहे। जमीयत उलमा इस्लाम जे लीडर ऐं PDM जे सरबराह मौलाना फजलुर रहमान जूं पहिरियां खां किथे बेहद इंगेजमेंट आहिनि। लिहाज़ा इहो अफ़वाह चवण त इख़्तिलाफ़ात आहिनि या ॿिया मामला आहिनि, इहो साफ़ ग़लति आहे। पाण सभु ज़ाती मसरूफ़ियतुनि जे सबबु शिरकत न करे रहियो आहे। जेकॾहिं PDM जो को जलसो लारकाणे में PDM जी क़यादत तय करे थी त सभिनी जमातुनि जा कारकुन शिरकत कंदा। जलसो PDM जो न आहे, जलसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं उन में लीडरशिप खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे, कारकुननि खे शिरकत जी दावत न ॾिनी वई आहे। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान गड़ी खुदा बख्श में सुभाणे PP जे जलसे में शिरकत का माज़रत करे छॾी। मौलाना अब्दुल गफूर हैदरी जी अॻवानी में JUI जो वफ़द जलसे में शिरकत कंदो। JUI सिंध जे सदर राशिद महमूद सुमरो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मौलाना फजलुर रहमान पार्टी सरगर्मियुनि जो अॻवान शेड्यूल तय हुजण सबबि जलसे में शिरकत न कंदो। पीपल्स पार्टी रुगो क़यादत जे सतह ते जलसे में शिरकत लाइ दावत ॾिनी हुई। गड़ी खुदा बख्श में PDM जो न पर पीपल्स पार्टी जो जलसो आहे। ॿियनि पार्टीज़ जे कारकुननि खे शिरकत जी दावत नाहे मिली। असां सभिनी पार्टी क़यादत आॾो इस्तीफ़ाऊं जमा कराए छॾियूं आहिनि। हाणे उन्हनि खे इस्तेमालु करण जो फ़ैसिलो पार्टी क़यादत खे करणो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बैकडोर ज़रिए आयल PTI जा वफ़ाक़ी वज़ीर काउंसलर थियण जे बि अहल न आहिनि। खेनि आवाम जो न पर पंहिंजो फ़िक्र आहे। असां क्रिकेट खेॾण न पर आवाम जी ख़िदमत करण आया आहियूं। गड़ी खुदा बख्श में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त खुलियल आसमान हेठि थींदड़ जलसे में कोरोना जो मसइलो न थींदो। कोरोना बंदि जायुनि में वधे थो। जलसे में शिरकत कंदड़ कारकुननि खे मास्क फ़राहम कया वेंदा। अवामी इतिहाद जो सरबराह डॉक्टर सफदर अब्बासी ऐं नाहिर ख़ान अब्बासी तरफ़ां गड़ी खुदा बख्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। सफदर अब्बासी ऐं नाहिद अब्बासी काफ़िलनि जी सूरत में गड़ी खुदा बख्श पहुता। ॿिन्ही शहीदनि जी मज़ार ते गुल रखी दुआ बि घुरी।
PIA जे हवाले सां यूरोपीय यूनियन जा ख़दशा ख़त्म करे छॾिया आहिनि। PIA में 8 नवां जहाज़ शामिल कया वेंदा। हवाबाज़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त अपोज़िशन नाब्जे क़ानून में तरमीम चाहे थी। PTM जे रड़नि ऐं दाहुनि सां एहतिसाब बंद न थींदो। पीपल्स पार्टी जा अक्सर ऐं नवाज़ लीग जो हिकु धड़ो इस्तीफ़ा न ॾींदो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत जतोई नायब रेफरेंसिस में बरी थियण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। एहतिसाब अदालत तरफ़ां बरियत वारी दरख़्वास्त रद्द थियण ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल। दरख़्वास्त में लियाकत जतोई मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मूं ते करप्शन ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जा इल्ज़ाम साबित न थिया आहिनि। लियाकत जतोई तरफ़ां नायब रेफरेंस मां संदसि नालो ख़ारिज करण जी इस्तदा। लाडकाणो शहर जी भैंस कॉलोनी में नीगर पुरस्रार नमूने गुम। 7 सालनि जो मुबीन सूमरो क्लिनिक भरिसां बीठो हो त ओचितो गुम थी वियो। केतिरनि जायुनि ते ॻोल्हा बावजूदि संदसि पतो न पियो। नीगर जे वारसनि पुलिस खे ॻोल्हा में मदद जी अपील कंदे चयो आहे त मुबीन जो ज़हनी तवाज़ुन ठीकु नाहे। दादू शहर जे धमाल चौक तां गुम थियल नीगरी युसरा ख़ुश्क जो 5 ॾींहं गुज़रण बावजूदि पतो न पियो। केतिरनि हंधनि ते ॻोल्हा करण बावजूदि नीगरी जो पतो न पवण ते घर में रोज़ राड़ो मतल। नीगरी युसरा जे वारसनि चयो आहे त ए सेक्शन थाणे ते गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल थियण बाद पुलिस नीगरी जी ॻोल्हा में का बि मदद नाहे कई। कराची जे सईदाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर भरिसां नाले में गेंडो किरी पियो। पुलिस ऐं रेस्क्यू इदारनि जी टीम रसे सां गेंडे खे सही सलामत ॿाहिरि कढी वरितो। गेंडे जे किरी पवण जो इतला ॿुधो ऐं वॾे अॻ में माण्हू नाले भरिसां गॾु थी विया। हथायल गेंडो वाइल्ड लाइफ अख़्तियारनि हवाले। पंजाब जे इलाइक़े बहावल नगर जी चिड़ियाघर में रखियल नायाब नस्ल जा 7 हरण ओचितो मरी विया। चिड़ियाघर इंतज़ामिया में थरथलो। ज़रियनि जो चवणु आहे त नायाब नस्ल जा हरण इंतज़ामी ग़फ़लत जे नतीजे में मरी विया आहिनि। मरी वियल हरणनि जी क़ीमत 21 लख रुपयनि खां वधीक आहे। हरणनि जी मौत जा कारण मालूम करण लाइ माहिरनि जी टीम बि चिड़ियाघर पहुती वई। न्यूज़ीलैंड की टीम पाकिस्तान खिलाफ टेस्ट मैच पहिरें ॾींहुं 3 विकेट से नुक़सान ते 222 रन्स ठाहे वरितियूं। पहिरें ॾींहुं जी रांदि ख़त्म थियण ताईं विलियमसन 94 ऐं हैंड्रिस निकोल्स 42 रन्स सां क्रीज़ ते मौजूद। पाकिस्तान तरफ़ां फास्ट बॉलर शाहीन शाह अफरीदी न्यूज़ीलैंड जूं 3 विकेट्स वरितियूं। पाकिस्तानी फील्डर न्यूज़ीलैंड के कप्तान विलियमसन जा 2 कैच ड्रॉप कया। हमने ही लौटने का इरादा नहीं किया। हमने ही लौटने का इरादा नहीं किया। उसने भी भूल जाने का वादा नहीं। हमने ही लौटने का इरादा नहीं किया। उसने भी भूल जाने का वादा नहीं किया। दुख ओढ़ते नहीं कभी बज़्मे तरब में हम। दुख ओढ़ते नहीं कभी बज़्मे तरब में हम। मलबूस से दिल को तन का लिबादा नहीं किया। ऐं मोहब्बत ऐं खुशबू जी शाइरा परवीन शाकिर जे विछोड़े खे 26 साल विहामी विया। परवीन शाकिर इस्लामाबाद में ख़ौफ़नाक हादसे जे नतीजे में फ़ौत थी वई हुई। संदसि शाइरी जो अॼु बि लखें दिलनि ते राज। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।